ईरान में इसराइल हमले में शहीद थियल हमास जे सियासी विंग जे सरबराह इस्माइल हानिया जी तदफीन अॼु कतर में थींदी। तेहरान में ईरान जे सुप्रीम लीडर आयतुल्ला खामनाई इस्माइल हानिया जी जनाज़ नमाज़ पढ़ाई। हज़ारे माण्हुनि जी शिरकत विच ओभर बाबति यूरोपी मुबसिर दावा कई आहे त इस्माइल हानिया खे निशानो बणाइण लाइ इसराइली जासूसी सॉफ्टवेयर इस्तेमाल कयो वियो। इसराइल इस्माइल हानिया जे व्हाट्सएप पैगाम में जदीद तरीन स्पाईवेयर लगाया। स्पाई सॉफ्टवेयर इसराइली इंटेलिजेंस खे इस्माइल हानिया जी लोकेशन बाबति आगाह कयो। हुकूमत तरफ़ां इस्माइल हानिया शहादत ते अॼु ॾोह मल्हायो वेंदो। हानिया जी ग़ाइबानी जनाज़ नमाज़ ऐं पार्लियामेंट में फ़लस्तीन सां ॿधी जे इज़हार लाइ टाप पेश करण जो फ़ैसिलो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ हमास सरबराह इस्माइल हानिया जे क़त्ल खे आलमी क़ानूननि जी भञकड़ी करार ॾेई छॾियो। संदसि चवण आहे त इस्माइल हानिया जो क़त्ल आलमी क़ानून जी संगीन भञकड़ी आहे। फ़लस्तीन में रत जी हंधि खेड़ी पई वञे। शहरनि जा शहर ज़मीन जे नक्शे सां मिसाई रहिया आहिनि। इसराइली दहशतगर्दी ते दुनिया जी ख़ामोशी ॻणिती जोगी ॻाल्हि आहे। शाम वाक़े में मुलविस दहशतगर्दनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। चीनी पाकिस्तानी दोस्ती लाज़वाल रिश्ते में ॿधल आहे। चीनी वफ़द जो पाकिस्तान जो दौरो फ़ाइदेमंद साबित थींदो। ॿिन्ही मुल्कनि विच में खाण खोटण IT समेत ॿियनि शोबनि में सहकार खे हथ ॾिनी वेंदी। ॿिन्ही मुल्कनि विच में सनती सहकार वक़्त जी घुर्ज आहे। अमरीकी सदर जो बाइडन ऐं नायब सदर कामला हैरिस जो इसराइली वज़ीर आज़म सां टेलीफोनिक राब्तो। अमरीका पारां इसराइल लाइ ख़िते में वधीक फ़ौज मोकिलण जो फ़ैसिलो। इसराइल खे बैलिस्टिक मिसाइलनि ऐं वधीक दिफ़ाई सामान उमाइण ते पिणु ॻाल्हि ॿोल कई हुई। व्हाइट हाउस जो चवणु आहे त इसराइल खे ईरान, हमास, हिज़बुल्लाह ऐं हुसन खां तहफ़्फ़ुज़ फ़राहम वेंदो। सऊदी परॾेही वज़ीर फैसल बिन फरहान ऐं अमरीकी परॾेही वज़ीर एंटोनी ब्लिंकन विच में बि टेलीफोनिक राब्तो। ॿिन्ही अॻवाननि में विच ओभर जी ताज़ी सूरतहाल ते ख़्यालनि जी ॾे वठि। ख़िते में वधंदड़ छिकताण खे घटाइण ते ज़ोर। अमरीकी नायब परॾेही वज़ीर तर्जुमान वेदांत पटेल चयो आहे त अफ़गानिस्तान मां ॿाहिरीं जारी ते उभरण खां रोकण लाइ कमु करे रहिया आहिनि। अफ़गान सरज़मीन अमरीका ऐं उन जे इत्तेहादनि ख़िलाफ़ इस्तेमालु न थिए। गुरप्रीत सिंह खे हमले जी कोशिश ते भारत सां ख़दशनि जो इज़हार कयो हो। कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मुबैना पुलिस मुक़ाबलनि में 2 जवाबदार मारिजी विया। हिकु जवाबदार गिरफ़्तार। हथियार हथ खणण जी दावा। पुलिस मूजिब शहर फैसल ते पुलिस मुक़ाबले में हिकु थोरो मारिजी वियो। हिकु जवाबदार खे गिरफ़्तार कयो वियो। 2 पिस्टल हथ पाक कॉलोनी लियारी नदी वेझो मंशा जे अॾे ते छापे दौरान पुलिस मुक़ाबले में हिकु जवाबदार मारिजी वियो। मारिजी वियल जी आदिल जे नाले सुञाणप थी। गढ़ी असम सां अगवा थियल नौजवान जे वारसनि खे धाड़ेलनि जो फ़ोन 1 करोड़ रुपया भूम तलब। धाड़ेलनि सदाम भट्टी जी बाज़ियाबी लाइ वारसनि सां फ़ोन ते राब्तो करे भूम तलब करे वरितो। असां ग़रीब आहियूं। धाड़ेलनि 1 करोड़ रुपया भूम किथां ॾियूं। आला अख़्तियारी नोटिस वठी नौजवान खे बाज़ियाब करण मुगलीअ जा वारिस। ऐं हैदराबाद जे इलाइक़े सीपीर कॉलोनी जे रहवासियुनि जो बिजलीअ जी बंदिश ख़िलाफ़ एहतजाज। शहरनि सखीपीर रोड ते टायरनि खे ॿाहिरि रोड ब्लॉक करे छॾियो। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त 25 ॾींहनि खां ट्रांसफार्मर ख़राब आहे। नोटिस वठी फौरी तौर ते बिजली बहाल कराई वेंदी।